بسم الله الرحمن الرحيم. إن للمتقين حدائق وأعنابا وكواعب أترابا وكأسا دهاقا لا يسمعون فيها لغوا ولا كذابا جزاء من ربك عطاء حسابا. رب السماوات والأرض وما بينهما الرحمن لا يملكون منه خطابا. صدق الله العظيم. سبحان اللہ سبحان اللہ اعوذ باللہ من الشیطان الرجیم بسم اللہ الرحمن الرحیم. السلام علیکم. मां हाँ किरण मीर ऐं तव्हां सभिनीनि खे मां भलीकार करे रही आहियां. इफ़्तार स्पेशल ट्रांसमिशन महिमान रमज़ान में ऐं ख़ैर सां अॼु 17 रोज़ो आहे ऐं 17 रोज़े जी हिस्ट्री तव्हां सभिनीनि खे बि ख़बर आहे, असांखे बि ख़बर आहे त अॼोके ॾींहं ते अॼोके रोज़े ते जंग बदर थी हुई बदर जे मैदान ते. ऐं जेको आहे उन हवाले सां बि असां अॼु ॻाल्हि ॿोल कंदासीं. जेके असांजा इस्लामिक स्कॉलर आहिनि बसि असांखे थोरी देरि में जॉइन कंदा त उन्हनि सां इन हवाले सां बि ॻाल्हि ॿोल कंदासीं. छो जो इस्लाम जी हिस्ट्री में तमामु वॾी जंग हुई ऐं उन जे पुठियां छा रीज़न्स हुया या जंग छो थी, छाजे करे थी, केतिरा ॾींहं हली, त उन में फ़तेह ज़ाहिरा असांजी थी ऐं उन में जेको आहे असां ॻाल्हाईंदासीं, पुछंदासीं ऐं उन हवाले सां बि जेको आहे असां ॻाल्हि ॿोल कंदा रहंदासीं. ऐं पंहिंजे प्रोग्राम जो असां स्टार्ट हमेशह जीअं कंदा आहियूं प्यारी किरत सां, जेका तव्हां ॿुधी कारी सानी रहमतुल्ला हुसैनी जी आवाज़ में. ऐं जेको आहे बसि इहो ई चवणु चाहींदसि त ख़ैर सां हाणे बाक़ी हिन अशरे जा 2 खां 3 रोज़ा, उन खां पोइ वरी जेको आहे 3 ऐं आख़िरी अशरो शुरू थी वेंदो. त वक़्तु तेज़ी सां गुज़री रहियो आहे. रोज़ जीअं चवंदा आहियूं त हिन खे जेको आहे मज़बूती सां हिन जी रस्सी खे पकड़ियो, इस्तग़फ़ार कयो, पंहिंजो पाण खे बख़्शिरायो, पंहिंजा गुनाह बख़्शिरायो त इंशाअल्लाह अल्लाह साईं तव्हां ते राज़ी थींदो. ऐं मूंसां गॾु आहिनि औज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम. जी नाज़रीन, मां बि तव्हां सां गॾु आहियां एहतिशाम अफ़ज़ल. जिते जिते ॾिसो पिया दुनिया जी कहिड़ी बि कुंड कुड़छ में सभिनी खे अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू. माशाअल्लाह अॼु 17 रमज़ान मुबारक जी अफ़्तारी असां पाकिस्तान में अख़्तियार कंदासीं ऐं अॼु वॾो अहम मौज़ू बि असां सां गॾु हूंदो हिन ट्रांसमिशन में. ऐं मग़फ़िरत जो अशरो आहे. बाक़ी 2 ॾियारा 3 ॾियारा बची चुका आहिनि. सो अलाह पाक खां माफ़ी वठूं. मग़फ़िरत वरी 3 अशरे में असां शामिलु थींदासीं. अञा ॾींहं असां वटि आहिनि रमज़ान अल मुबारक जा. अञा रब खे असां राज़ी करे सघूं था. अॻे त पाण त मणनि खे मोटाए, अगरि अघामण में अचे, अलाह पाक राज़ी थियण में अचे त पोइ हू कीअं राज़ी थी वेंदो आहे त उहा ख़बर न पवंदी आहे.
ऐं जेकॾहिं को मुस्लमान जेको आहे निमाज़ पढ़े, क़ुर पढ़े, तिलावत करे, ॾिसो असां इंसान खे सॼी ख़बर हूंदी आहे त मां सही छा करे रहियो आहियां, ग़लति छा करे रहियो आहियां। एहतिशाम अल्लाह साईं ॾिए थो, ईअं न आहे त अल्लाह साईं नथो ॾिए। तव्हां घुरो, पंहिंजी सची दिलि सां घुरो। मां आज़मायो आहे, मां इलाही दफ़ा मां कंहिं बि शइ ते परेशान हूंदी आहियां या मां सोचींदी आहियां, मां चवंदी आहियां अल्लाह साईं मुंहिंजी मदद कर, ऐं यकीन कयो उन वक़्तु न त ॿिए खां 3 ॾींहं उहो कमु मुंहिंजो थी वेंदो आहे, ऑटोमेटिक थी वेंदो आहे। हू वॾो गफ़ूर आहे, हू वॾो वो रहमान आहे, वो रहीम आहे। भाई असांखे तवक्कल हुजणु घुरिजे, पंहिंजे रब ते तवक्कल हुजणु घुरिजे, बसि ॻाल्हि एतिरी आहे। सो बहरहाल प्रोग्राम खे असां अॼु इहो मौज़ू खणी हलंदासीं जंगे ग़ज़वाए बदर जो, जेको किरन डिस्कस करे चुकी आहे। असां सां जेके स्कॉलर हूंदा आहिनि कुझु ई लम्हनि में असां सां गॾु हूंदा इंशाअल्लाह। ऐं माशाअल्लाह अॼु बि असांजे हिन पूरे सेट ते ॾिसंदा हूंदा त महिमान सां सजाइजी चुको आहे। हिन पासे किरन कराए वठंदी तारीफ़ इंट्रोडक्शन। बिल्कुलु, मां तव्हांखे ॿुधाइणु चाहींदसि त असां सां गॾु स्टूडियो में मौजूदु आहिनि रक्षंदा तस्नीम साहिबा, जेका समाजी कारकुन आहे, सहाफ़ी आहे ऐं रेडियो पाकिस्तान इस्लामाबाद में ब्रॉडकास्टर, मुख़्तलिफ़ इदारनि सां गॾु मीडिया कोऑर्डिनेटर, इस्लामाबाद कबड्डी एसोसिएशन जी नाइब सदर ऐं तालीम जी माहिर ऐं मौसमियाती तब्दीलियुनि जी महक़िक़ आहे ऐं राइज़िंग पाकिस्तान मूवमेंट जी डेप्यूटी चीफ ऑर्गेनाइज़र भी आहे। सो उन्हनि खे भी भली कार कंदासीं। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। कैसी हैं आप? अल्हम्दुलिल्लाह। माशाल्लाह, आपको वेलकम करते हैं और थोड़ी देर में आपसे बातें जो है इंशाल्लाह हम करेंगे। ॿी मुंहिंजे भरिसां हिकिड़ी नंढड़ी प्यारी सी क्यूट सी हिकिड़ी बेबी वेठी आहे, राफ़िया नूर उनजो नालो आहे, त उनखे भी भली कार कंदासीं। ऐं मुंहिंजो भाउ हेॾां वेठो आहे, बिल्कुलु मुज़म्मिल मोहम्मद मुज़म्मिल कादरी, उनखे भी भली कार कंदासीं। कादरी साहब तव्हांखे वेलकम चऊं था पंहिंजे प्रोग्राम में। आपको भी हम वेलकम कहते हैं, मैं आपको वेलकम कहते हैं। हिन पासे भी रोज़ानो अगर कारी साहब माशाल्लाह अॼु सफ़ा रिलैक्स थी वेठो आहे। कारी जो इन करे रिलैक्स थी वेठो आहे, ख़बर हूंदी आहे त मां किरत करे मूंखे वञिणो आहे, हफ़्ता जल्दी वञी पंहिंजे घर करणी आहे। माशाल्लाह कारी साहब कैसे हैं? ठीक ठाक है? तबीयत ठीक है आपकी? अल्लाह माइक खोल दे तो कुछ कचहरी तक को कचहरी बिल्कुल बिल्कुल जी। आप सुनाएं, ठीक ठाक है? कैसे रमज़ान गुजर रहा है आपका? बहुत अच्छा गुजर रहा है। अच्छा अच्छा, क्या क्या मसला? जी जी हाँ हाँ, ये हकीकत बात है। जब हम यूज टू हो जाते हैं ना तो फिर पता चलता है कि दूसरा अशरा भी गुजर गया, तीसरा अशरा भी गुजर गया। हाँ, ये होता है माशाल्लाह। माइक अच्छा रक्षरी मां नथो ॻाल्हाइणु चाहियां असां माशाल्लाह। हिन अवेस अब्बासी साहब असां सां गॾु आहिनि ऐं हिन ट्रांसमिशन जो हिसो आहिनि। जी बिल्कुलु, त मां अॼु जेको आहे ड्रेस जेका वेयर कई आहे, इन ड्रेस जे हवाले सां बि मां तव्हांखे ॿुधाइणु चाहींदमि। अॼु जेका मां ड्रेस पाती आहे हिकु ॿी डिज़ाइनर जी पाती आहे, किंज़ा ख़ान, ऐं किंज़ा ख़ान जी ड्रेस आहे। अॼु तव्हां ॾिसी सघो था केॾी ख़ूबसूरत हीअ ड्रेस लॻी रही आहे ऐं हिन जो जेको कलर आहे केॾो सुहिणो कलर आहे, लाइलैक कलर आहे। ऐं हूअं त असां हिनखे उर्दू में प्याज़ी कलर बि चवंदा आहियूं, सिंधी में बसर वारो रंग चवंदा आहियूं, पर ॾाढो ख़ूबसूरत आहे। ओवरऑल हिन ड्रेस जी जेकॾहिं ॻाल्हि कयां त हीअ ड्रेस आहे चिकनकारी जो कमु थियल आहे। हिन जी टसल्स ॾिसी सघो था केॾी ख़ूबसूरत लॻी रहियूं आहिनि। हाणे थोरो उर्दू में चवणु चाहींदसि त किंज़ा ख़ान की आज मैंने ड्रेस वेयर की है। इनका पेज आप विजिट कर सकते हैं इंस्टाग्राम पे, और किंज़ा ख़ान की सेमी फॉर्मल फॉर्मल ईद कलेक्शन बहुत जल्द आप देखेंगे इंशाल्लाह 1-2 दिन में पेज पर। तो अपने जितने भी ऑर्डर्स हैं ईद के आप फ़ौरन बुक करवाइए और किंज़ा ख़ान का पेज लाइक करें, सब्सक्राइब करें और उनकी ड्रेसेस आप बाय करें। बहुत रीज़नेबल प्राइसेस हैं। ईद कलेक्शन, सेमी फॉर्मल कलेक्शन इनकी बहुत खूबसूरत है। सो थैंक यू सो मच किंज़ा फॉर दिस लवली ड्रेस। ऐं उन खां अलावा जेको आहे असां सां गॾु स्पॉन्सर्स बि आहिनि। मां तव्हांखे ॿुधाइणु चाहींदसि त स्पॉन्सर्स असांजा महिमान रमज़ान जा आहिनि। तलो कुकिंग ऑयल एंड बनास्पति, अम्मा तलो में पकाओ हमें सेहतमंद बनाओ, हमदर्द, रूह अफ़ज़ा, ट्रस्ट ऑफ जनरेशन, घर जैसा टेस्ट हर दफ़ा, बेक पॉलर, द ट्रू पास्ता एक्सपर्ट, टपाल मेज़बान, सिंध की नंबर 1 चाय, सूफ़ी दस्तरखान, सूफ़ी जो नाम है एतमाद का, मरहबा गुलबहार, जहाँ प्यार वहाँ मरहबा गुलबहार, शौकत खाना मेमोरियल ट्रस्ट, टुगेदर वी कैन अचीव इट, लजीजा इंटरनेशनल, द टेस्ट ऑफ ट्रेडिशन, फर्स्ट स्टेप, shoes and bags, footwear for every step and style, fertile happiness starts in your kitchen. फलक राइस, द टेस्ट यू ट्रस्ट, हाशमी स्पगोल, डेली लो, फिट रहो, सेंस एंड सीक्रेट्स, पाकिस्तान का अपना प्रीमियम परफ्यूम ब्रांड, बोना पापा, सुपर डाइपर, अब न्यू पैकिंग एंड इम्प्रूव्ड क्वालिटी में, ब्लैक पर्ल
शानदार प्रीमियम डस्ट ऐं हुन सां गॾो गॾु असां गॾु जेको स्पॉन्सर आहे ख़ालिद स्वीट्स एंड बेकर्स मल्टीनेट LED डिज़ाइन फॉर यू आबे दुबई ड्रिंकिंग वाटर इहे असांजे महिमान रमज़ान जा स्पॉन्सर्स आहिनि सो हींअर असां हलंदासीं महिमान रमज़ान जे फर्टाइल किचन में असांजो अली भाउ बि उते आहे शेफ अली समो सो उन्हनि खे बि वेलकम था कयूं अस्सलाम वालेकुम वालेकुम सलाम कीअं आहियो दी ठीकु आहियो अल्हम्दुलिल्लाह तव्हां कीअं आहियो अल्हम्दुलिल्लाह तव्हां कीअं आहियो संभा अल्हम्दुलिल्लाह अल्लाह जा एहसान महिरबानी मां बि तव्हांखे फुटाल जे किचन में भली कर चवां थो ऐं तलो जो तव्हां सां ॿ रेसिपियूं तयारु थींदियूं आहिनि अॼु बि ज़बरदस्त रेसिपियूं ॿ खणी आयो आहियां तव्हां ॾिसो था हीअ बाहि हिते मुंहिंजी देगड़ी पई आहे अॼु मटन आहे मटन आलू मटर गोश्त क्या बात है सो मां गोश्त खे चाढ़े छॾियो आहे छो जो थोरो टाइम लॻंदो आहे बसर ब्राउन करे हुन में थूम अदरक भुञे गोश्त खे भुञण लाइ छॾे ॾिनो आहे ऐं ॿी जेका असां वटि हिकिड़ी रेसिपी आहे बेक पार्लर जी मैक्रोनी ऐं काबली चणे जी सैलेड ठाहींदासीं ज़बरदस्त वाह 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 तो इंशाल्लाह तव्हांखे बि ठाहे ॾेखारूं था इंशाल्लाह इंशाल्लाह ज़रूर त मुंहिंजे ख़्याल सां हाणे पंहिंजे प्रोग्राम जो बाक़ाइदा असां आगाज़ कयूं हमदे बारी ताला जी बिल्कुलु बाक़ाइदा आगाज़ मां जनाब अवेस अब्बासी साहब खे गुज़ारिश कयां थो त हमदे बारी ताला असांखे ॿुधाईं बिस्मिल्लाह मुझ खता में बंदाए आसी हूँ खताकार हूँ मौला मैं बंदाए आसी हूँ खताकार हूँ मौला लेकिन तेरी रहमत का तलबगार हूँ मौला मैं बंदाए आसी वाबस्ता है उम्मीद मेरी तेरे करम से वाबस्ता है उम्मीद मेरी तेरे करम से तेरा हूँ फकत तेरा परस्तार हूँ मौला तेरा हूँ फकत तेरा परस्तार हूँ मौला मैं बंदाए आसी हूँ फिर तो मेरे ईमान को तवानाई अता कर फिर तो मेरे ईमान को तवानाई अता कर बरसों नहीं सदियों से मैं बीमार हूँ मौला लेकिन तेरी रहमत का बाहर के उजाले मुझे क्या राह सो जाए बाहर के उजाले मुझे क्या राह सो जाए
अल्लाह सुभान अल्लाह। माशाल्लाह। आरिज़ भाई थोड़ा सुरों में ऊंच नीच कर रहे थे ना, पता चला होगा आपको। चलो ठीक है, वेफले अॻिते वधायूं था प्रोग्राम खे। नंढो वेठल आहे मुज़म्मिल, माइक पढ़ा है बेटा, मुज़म्मिल कादरी साहब, 2 शेर बिस्मिल्लाह। हुजूर मेरी तो सारी बहार आपसे है, मैं बेकरार था, मेरा करार आपसे है, हुजूर मेरी तो सारी मेरी तो आस्ती क्या है, मेरे गरीब नवाज़ों मिल रहा है मुझे सारा प्यार आपसे है, जो मिल रहा है मुझे सारा प्यार आपसे है, सियाह कार हुआ का बड़ी नदामत है, कसम खुदा की ये मेरा वक़ार आपसे है, कसम खुदा की ये मेरा वक़ार। सुभान अल्लाह सुभान अल्लाह माशाल्लाह जी। दस अगर रक्षन था तस्नीम साहिबा भी हिते मौजूद आहिन, सो उन्हनि जी तरफ हलंदासीं। सबसे पहले तो आप ये बताइए कि माशाल्लाह आपका रमज़ान शरीफ कैसा गुजर रहा है? अल्हम्दुलिल्लाह अच्छा गुजर रहा है, और ये देखकर और ज़्यादा खुशी होती है कि हमारी जो यंग जनरेशन है, हमारे बच्चे वैसे तो हमें उस तरह से दिखाई नहीं देते कि वो मॉरल्स में बहुत लेक नज़र आ रहा है हमें, तरबियत में उस तरह से, मगर जब रमज़ान आता है तो फिर माहौल उनका भी इस तरह से हो जाता है। जैसे हमारे साथ भी बच्चे बैठे हैं और अपने घरों में भी हम देखें तो रमज़ान एक ऐसा महीना है कि बच्चे फिर दिलचस्पी लेते हैं। माशाल्लाह ये बहुत अच्छी बात है, और मेरा ख्याल है कि ये जो तरबियत हमें मिलती है ना, ये घर से ही मिलती है। बिल्कुल ऐसा ही है, और ये एक माहौल होता है घर के अंदर, तो तब जाके ये बच्चे उस तरह की तरबियत हासिल करते हैं। जब आपके घर में ये तरबियत नहीं होगी, आपके घर में जब कोई नात नहीं पढ़ेगा, कोई कुरान की तिलावत नहीं करेगा, कोई नमाज नहीं पढ़ेगा, कोई परहेजगार नहीं होगा, तो बच्चे भी नहीं होंगे। और सबसे ज़्यादा जो सब्र का अमल है ना, हाँ। वो हम अपने घरों में बच्चों को बैठे हैं, सब बैठे हैं, दस्तरखान लगा हुआ है, लेकिन बच्चे भी वही चीज़ सीख रहे हैं ना। हाँ। तो हमें ये टाइम मिल जाता है रमज़ान में बच्चों के साथ थोड़ा टाइम हाँ, स्पेंड। बिल्कुल ऐसा ही है। और माशाल्लाह से मुझे तो आपसे आज मिलकर बहुत खुशी हो रही है। काफ़ी टाइम बाद आपसे मुलाकात हुई है, सरसरी से मुलाकात हुई थी, किसी के रेफरेंस से इंट्रोडक्शन हुआ, और फिर आज 1 साल बाद हमने दोबारा एक दूसरे को पहचाना। बहुत अच्छा लगा। चलें आपसे गुफ्तगू करते हैं, यहाँ पे ब्रेक का भी वक्त हो गया है, तो ब्रेक के बाद आपसे दिल खोल कर आज गुफ्तगू करेंगे इंशाल्लाह। तो व्यूअर्स तमाम सी रहा इफ्तार स्पेशल ट्रांसमिशन मेहमान रमज़ान, वक्त हुआ है ब्रेक जो जल्दी हाजिर था। ताकि मां भलीकार करे रही आहियां। ऐं जेको आहे अॼु जेका असांजी रेसिपी ठही रही आहे उहा भी तलो कुकिंग ऑयल में ठही रही आहे।
ऐं जेको आहे उन खां पहिरियां मां तव्हांखे जेको आहे इंट्रोडक्शन कराइणु चाहींदसि डॉक्टर इमामुद्दीन साहब असांखे जॉइन कयो आहे जेके PhD रिलीजियस स्कॉलर आहिनि उन्हनि खे भलीकार कंदासीं। अस्सलाम वालेकुम डॉक्टर साहब। वालेकुम अस्सलाम। कीअं आहियो? ठीकु आहियो? शुक्र आहे सां तबियत ठीकु आहे तव्हांजी? जी तव्हांजी दुआ खपे सभु ख़ैरियत। अॼु तव्हांखे छो लेट थी वई साईं? न सर अची विया आहियां टाइम सां। अच्छा हा हा असां सर खे चयोसीं त सर थोरो तव्हांखे अॼु वेट कराईंदासीं। अॼु मां इन करे चवां थो त हूअं ॿई असां लेट हूंदासीं न, अच्छा। पार्किंग में गॾु पहुचंदासीं। ठीकु आहे, पोइ साईं मूंखे ॾिसंदो, मां साईं ॾिसंदो, हिक ॿिए खे आसरो थींदो, हल गॾु पहुता आहियूं। अॼु मां इन करे पहुचा, अॼु मां शहर पहुतो आहियां, इन करे पुछियमि त साईं छो लेट? सर अची विया बाय द वे पार्किंग में साईं खां अॻु में मुंहिंजी गाॾी इंटर थी। इहो बि सही आहे। जी हलूं था पंहिंजी रेसिपी जी तरफ़। जी अली भाउ। जी दी हा, मां ही तव्हांखे पहिरियां ॿुधायो त देगड़ी में मां चालो कुकिंग ऑयल तक़रीबन 2 चम्मच विझी बसर थोड़ा लाइट ब्राउन करे गोश्त भुनण में रखे छॾियो। हाणे मूंखे तो थोरो तेल खपंदो, सो तलो कुकिंग ऑयल थोरो मां हिन में विझंदुसि। सही। ऐं तलो कुकिंग ऑयल असांजे खाधनि जी जान आहे, ऐं जेसीं असां पंहिंजे तलो कुकिंग ऑयल न पंहिंजे भाॼी में विझूं त असांखे उहो ज़ाइको कोन थो मिले। तक़रीबन 3 खां 4-5 चम्मच मां जो हीअ आलू गोश्त असांखे पचाइणो आहे त थोरो असांखे ऑयल घणो खपंदो। तलो कुकिंग ऑयल में विधो अथमि 4 खां 5 चम्मच। ऐं सुठो भुञे, टमाटा विझी, थोरी दही विझी, पटाटा विझी मां हिनखे भुञां पियो। हाणे हिन में मसालो विझंदासीं। मसालो आहे ॻाढ़ा मिर्च तक़रीबन 1 चम्मच, 1.25 चम्मच विझंदुसि, जो थोरो असांखे थोरो स्पाइसी करिणो, आलू गोश्त थोरो स्पाइसी सुठो लॻंदो आहे। ऐं 1/2 चम्मच कुटियल मिर्च आहे, कुटियल ॻाढ़ा मिर्च। 2 चम्मच धाणा पाउडर आहे। हस्बे ज़ाइको लूणु विझंदासीं। 1 चम्मच हैड, या ज़ीरो पाउडर तक़रीबन 1 चम्मच भरियल। हाणे सुठे तरीक़े सां असां हिनखे मिक्स कंदासीं। अच्छा, गोश्त खे ॻारणण जे लाइ का टिप त ॿुधायो भला। कॾहिं कॾहिं ईअं थींदो आहे न त गोश्त ॻरंदो न आहे। जी कचो पपीतो न, कच्चे पपीते खां अलावा कच्चो पपीतो त कुर्बानी वारे गोश्त में घणो करे न, इस्तेमाल आम कंदा आहियूं। तव्हां बि तव्हांखे जीअं असां बारबेक्यू ठाहींदा आहियूं उन में असां तक़रीबन पपीतो विझंदा आहियूं। ऐं तव्हांखे जल्दी हूंदी आहे त कचो पपीतो बहितरीनु आहे। माण्हू सोडो बि विझंदा आहिनि। सो बहितरीनु इहो आहे की तव्हां कचो पपीतो या पको पपीतो बि जेको हूंदो आहे उहो बि थोरो तव्हां विझी छॾंदो न, या मैरिनेट कयो था या जीअं वक़्तु भुञो था उन वक़्तु तव्हां थोरो हुन में विझो, 1 चम्मच विझी छॾो न, त तव्हांजो गोश्त फटाफट ॻरी वेंदो। अच्छा जी। पर मां किथे पढ़ियो हुयो त जेकॾहिं तव्हांखे गोश्त जल्दी ॻारणो आहे त तव्हां गोश्त खे जेको आहे मैरिनेट करे रखो हिन में लूण में, हेड्र में, ऐं उन में थोरो लीमो या सिरको विझी छॾियो। जी जी, उन सां हा थोरो टाइम वठे थो, पर पपीतो जेको पपीतो आहे उहो जल्दी ॻारे वो जल्दी ॻारे थो जी छॾे। जी। तव्हां रेस्टोरेंट में वेंदा आहियो जेके बारबेक्यू ठाहींदियूं आहिनि, ज़ाहिर आहे उहे त यूज़ कंदा उहे हूंदा। पपीतो इस्तेमालु कंदा आहिनि, छो जो कोयलनि ते फटाफट ॻरी वेंदो आहे। उहो मैरिनेट करे रखंदा आहिनि ओवरनाइट, त उन खां पोइ बसि तव्हां 10 मिंट में तव्हांखे उहो शइ तयारु थी मिले। सही, ज़बरदस्त। जी माशाल्लाह, ॾिसो ख़ुशबू असांजे तलो कुकिंग ऑयल जी। सुठे तरीक़े सां असां हिनखे भुञाणी कंदासीं, जो हीअ बकर जो गोश्त आहे जेतिरो असां भुञंदासीं एतिरो असांजो मज़ेदार बणींदो। ऐं आख़िर में हीअ मटर आहिनि, असांजा आलू बि ॻरी विया आहिनि तक़रीबन, ऐं हीअ मटर जेको आहे न आख़िर में विझंदासीं। अच्छा, मटर बॉयल थियल आहिनि? न, बॉयल कचा आहिनि? कचा आहिनि। अच्छा जी जी, त फ्रिज में रखियल आहिनि, थोरा तव्हांखे महसूसु थिए पियो। मटर गोश्त जी भाॼी जी जी, आलू मटर गोश्त जी भाॼी ऐं तमामु सही। ज़बरदस्त थींदी आहे। ऐं माशाल्लाह तलो कुकिंग ऑयल असांजे किचन खे महकाए रहियो आहे। सुठे तरीक़े सां भुञाणी कंदासीं हिन जी। ज़बरदस्त। उन खां पोइ भुञे ऐं पाणी विझे हिनखे तक़रीबन 15 खां 20 मिंट असां दम ते रखंदासीं। ते मटर ऐं आलू ॻरी वेंदा, उन खां पोइ असां दम ते। ज़बरदस्त ज़बरदस्त। त हींअर जेको आहे असां हलूं था एहतिशाम जी तरफ़। जी एहतिशाम। जी बिल्कुलु, असांजो अॼु माशाल्लाह किचन में तमामु ज़बरदस्त मटन तयारु थी रहियो आहे। ॾिसंदासीं, अॼु बि कोशिशि कंदासीं। कल्ह त मूंखे विसरी हुई साॻी वारी भिंडियूं। कौन खणी वियो भिंडियूं? अच्छा, मां भिंडियूं न खणी वियुमि, दिलि में सोचे वियुमि, मुंहिंजे रस्ते ते पहुतसि न, किरण पोइ ॿुधायो यादि आयव? न ॿुधायो त हिकिड़ी ॻाल्हि, त जॾहिं मूंखे यादि अची वियो त राति मां हिकिड़ी दावत में उते भिंडियूं अची वियूं। अरे वाह वाह, इन खां अलाह साईं खां ॿियो कुझु घुरियो आहे त उहो मिली वञे। वाह, मां उहो चयो दोस्तनि खे, मुंहिंजे यार मां जी माशाल्लाह साईं डॉक्टर साहिबु तव्हांजी तरफ़ ईंदासीं। अॼोको ॾियारे हवाले सां असां इंट्रो में किरण डिस्कस करे चुकी, मूव करे चुको, त अॼोको जो ॾियारो आहे ग़ज़वा बदर जे जंग जे हवाले सां। अॼोको ॾियारे 17 रमज़ान मुबारक। सभ खां पहिरियां त तव्हांखे इहो पुछणु चाहींदासीं त जंग इहा पहिरीं ॻाल्हि त कहिड़े साल में लॻी हुई, ऐं हिन जंग जा छा सबबु हुआ, छाजे कारण लॻी, कीअं शुरूआति थी, ऐं छो लॻी हुई जंग, इन बारे में असांखे। अॼु 17 रमज़ान मुबारक आहे, ऐं जेको आहे सो
नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जॾहिं मके मुकर्रमा खां हिजरत करे मदीना मुनव्वरा विया हा हली, त उन हिजरत खां जस्ट ॿिए साल जेको असां हिजरी साल हूंदो आहे उन में जेको आहे सो इहो मारिको पेश आयो हुयो। ऐं इन जो जेको पस मंज़र बैकग्राउंड आहे उहो इहो आहे त चूंकि जेके मुशरिकीन मक्का हुया उन्हनि मके में नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ऐं जेके बि मुस्लमान हुया उन्हनि जे मथां बेतहाशा ज़ुल्म सितम जेको आहे सो कया हुया ऐं मुस्लमाननि खे हिकिड़े तरह सां मजबूर कयो त हू मक्का मुकर्रमा छॾे करे मदीने ॾे हिजरत कनि। ऐं जॾहिं मुस्लमान हिजरत कनि पिया त पोइ जेके मके जा मुशरिक हुया उन्हनि मुस्लमाननि जे मालो जाइदाद ते घरनि ते ज़मीनुनि ते कारोबारनि ते जेको आहे न कब्ज़ो कयो हुयो। त पोइ सन 2 हिजरीअ में जेको आहे न उन अञा मुस्लमान कान थिया हुया हज़रत अबू सुफ़ियान उन महिल उहे जेको आहे सो नॉन मुस्लिम हुया, त उन्हनि जी सरबराहीअ में हिकिड़ो मुशरिकीन मक्का जो वॾो काफ़िलो तिजारती काफ़िलो उहो शाम खां मक्का मुकर्रमा वञे पियो। सही। ऐं उनखे गुज़रणो जेको आहे न हितां बदर जे मक़ाम तां गुज़रणो हुयो। त पोइ मुस्लमाननि खे जॾहिं उन काफ़िले जे बारे में इत्तला मिलियो त मुस्लमाननि इहा प्लानिंग कई त भई चूंकि मके में काफ़रनि मुस्लमाननि जी इलाही माइलो जाइदाद कब्ज़ो कयो आहे त असां इन मुशरिकीन मक्का जे तिजारती काफ़िले खे रोकियूं ऐं उन्हनि खां जेको आहे न कुझु माल वग़ैरह जेको आहे न वठूं त जीअं असांजो जेको हुननि माल कब्ज़ो कयो आहे त उनजो कुझु जेको आहे न मदावो थी वञे, सिलसिलो थी वञे। पोइ मुस्लमाननि उन जी प्लानिंग कई त असां बदर जे मक़ाम ते वञी करे उन काफ़िले खे रोकींदासीं, उनखे उनखां उहो माल दौलत वठंदासीं वग़ैरह। पर अबू सुफ़ियान जेको उहो तिजारती काफ़िलो काहे वञे पियो त उनखे इत्तला मिली वियो हुयो त उन जेको आहे न रस्तो मटाए करे उहो पंहिंजो काफ़िलो मके ॾे कढी वञण में कामयाबु थी वियो। पर गॾोगॾु उन जेको आहे सो मक्का में इत्तला पहुचायो त भई जेको आहे न मुस्लमान हमिलो करणु चाहिनि था त तव्हां अचो। त अबू जहल जी सरबराहीअ में काफ़रनि जो हिकिड़ो 1000 माण्हुनि ते मुश्तमिल जेको लश्कर हुयो उहो आयो ऐं बदर जे मक़ाम ते जेको आहे न मुस्लमाननि जी ऐं उन काफ़रनि जे लश्कर जो पाण में आमनो सामनो थियो ऐं इहो मशहूरु मारुको जेको आहे वजूद में आयो, जंहिंमें मुस्लमाननि जी तादाद सिर्फ़ु 313 हुई ऐं जॾहिं त काफ़रनि जी तादाद 1000 हुई। पर उन जे बावजूदि अल्लाह सुब्हानो व तआला मुस्लमाननि खे हिकिड़ी अज़ीम फतह अता फरमाई हुई। सुभान अल्लाह, सुभान अल्लाह, जी क्या बात है। नंढड़ी असां सां वेठल आहे, नंढड़ी जो नालो आहे आप। अच्छा माइक उठा ले बेटा, माइक ऑन कर दें। ऑन है। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। कैसे हैं आप? ठीक ठाक हैं? माशाल्लाह। अच्छा क्या है जी आपकी उम्र, क्या है आपकी? 8 साल। 8 साल है। अच्छा पढ़ते हैं आप कौन सी क्लास में? 3। हाँ 1 ईयर की तो नहीं है, 8 साल। 8 साल। 8 साल। मैं समझी कह रही 1 साल। अच्छा तो 8 years। कौन सी क्लास में आप? 3 क्लास। 3 में। तो आपको नात किसने सिखाई? मम्मा ने। आपकी मम्मा ने सिखाई? अच्छा तो आपने स्कूल में भी पढ़ा होगा? जी। हैं पोजीशन उठाई आपने? जी। कौन सी? जैसे फर्स्ट पोजीशन भी उठाई है और पूरे स्कूल को भी जितवाया है। अच्छा वाह वाह, पूरे स्कूल को जितवाया है माशाल्लाह कंपटीशन में। हाँ जबरदस्त। तो क्या सुना रही है राफिया? नात। कौन सी? मुझ खता करेगा। माशाल्लाह। चलें बिस्मिल्लाह। इंसान सा, वाह बिस्मिल्लाह करें, पढ़े। सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब मुझ खता का इंसान मदीने में रहे बन के सरकार
جی واہ واہ ماشاءاللہ. بہت پیاری آواز, بہت پیارا پڑھا آپ نے تو ماشاءاللہ. جی ایس ایس شندہ تسنیم صاحبہ بھی موجود ہیں. سو مجھے یہ بتائیے میم, آپ کے جیسے آپ ماشاءاللہ سے ایز اے جرنلسٹ بھی کام کر رہی ہیں, تو کیا کیا کام کر رہی ہیں اور یہ تجربہ کیسا رہا ہے آپ کا؟ دیکھیے جو جرنلسٹ ہوتا ہے یا صحافی ہے آپ کا, وہ آپ کے معاشرے کی آنکھ ہے. جیسے آپ نے سی سی ٹی وی کیمرے ہر جگہ لگائے ہوتے ہیں, تو جو آپ کے چلتے پھرتے صحافی ہیں وہ سب سی سی ٹی وی کیمرے ہیں آپ کے. کیونکہ پولیس بھی یا جو آپ کے دوسرے ادارے ہیں وہ بھی بعد میں ریسکیو کے لیے پہنچتے ہیں, صحافی پہلے رپورٹنگ کے لیے پہنچا ہوا ہے. تو اب رپورٹنگ ہے تو اس میں فیلڈ کی رپورٹنگ ہے یا آپ کے, اور یہ صحافی میسنجر بھی ہوتا ہے کہ ایک جگہ پر جو چیز ہو رہی ہے اس کو کنوے کرے دوسری جگہ پہ. تو جرنلسٹ اگر ہم بات کرتے ہیں تو ہمارے ذہنوں کے اندر نا مرد حضرات آ جاتے ہیں. فیمیلز بھی کام کر رہی ہیں آج کے دور میں, ایسا نہیں کہ فیمیلز نہیں کر رہی ہیں, بہت اچھا کام کر رہی ہیں, بڑھ چڑھ کے حصہ لے رہی ہیں. بٹ فیمیلز کے لیے ایک جو ہے نا بڑا مشکل سا مشکل ہے, بالکل ہے, فیلڈ بڑی مشکل ہے. تو آپ کو کوئی ایسا چیلنج فیس کرنا پڑا, کوئی ایسی رپورٹنگ جو آپ کے لیے بڑی مشکل ہو بٹ آپ نے کی ہو؟ ایسا ہے نا, کیونکہ اسلام آباد میں تو آئے دن احتجاج ہوتے رہتے ہیں اور روڈز بند ہوتی ہیں, اور اس میں جب آپ کے سامنے مجمع ہوتا ہے ایک بہت بڑا جہاں پروٹیسٹ جاری ہوتا ہے, شیلنگ ہو رہی ہوتی ہے, اس وقت جو آپ کے مرد صحافی حضرات ہیں ان کے ساتھ بیچ میں کھڑے ہونا اور اس ٹائم پہ یہ بھول جانا کہ آپ خواتین ہیں یا مرد ہیں, تو اس میں وہ چیلنج ہوتا ہے. صحیح. تو کبھی خدا نہ خواستہ کوئی ایسی چیز فیس کرنی پڑی؟ ایسی چیز فیس آئے دن ہوتی رہتی ہے, کیونکہ اسلام آباد میں شہر اقتدار تو ہے لیکن وہاں پہ یہ رونق لگی رہتی ہے. پروٹیسٹ آئے دن ہوتے رہتے ہیں, اور اگر پروٹیسٹ نہ ہوں تو لوگ اپنے مطالبات کے لیے بھی آتے ہیں. اور اس کے علاوہ بھی آپ چاہے وہ آپ کسی جیسے بچوں کے حوالے سے, ایجوکیشن کے حوالے سے, منسٹریز کے حوالے سے, وہاں پہ ہر وقت کچھ نہ کچھ ہوتا رہتا ہے. تو آپ وہاں پہ یہ ایسا نہیں ہوتا کہ جس سے صبح شروع ہوتی ہے نا تو ہمیں ہوتا ہے کہ شام تک ہمیں نہیں پتا ہوتا کہ ہمیں کھانا کھانے کا ٹائم ملے گا یا نہیں. صحیح بات ہے, تو اس طرح سے فیلڈ میں رہتا ہے ٹائم. صحیح. اور ماشاءاللہ سے ریڈیو پاکستان کے ساتھ بھی آپ جڑی ہوئی ہیں, تو ایز اے براڈ کاسٹر کام کر رہی ہیں, تو وہ تجربہ کیسا رہا؟ دیکھیں ریڈیو پاکستان میں کام کرنا جیسے وہ کمہار اپنے آوے پہ تراشتا ہے نا برتن کو, بالکل ریڈیو پاکستان آپ کے ساتھ وہ کام کرتا ہے. کیونکہ آپ باقی ہر جگہ ایسے چل سکتے ہیں اپنا ایزی گو میں, لیکن ریڈیو پاکستان میں یہ تصور نہیں ہے کہ وہاں پر آپ کو جب تک وہ پرفیکشن نہیں دی جائے گی, اسے ایک سانچے میں نہیں ڈھالا جائے گا, اس وقت تک آپ نہیں اس کو آن ایئر کر سکتے. صحیح. اور کتنا ٹائم ہو گیا ریڈیو پاکستان کے ساتھ آپ کو؟ میں نے تقریباً آج سے کوئی 30 سال پہلے ریڈیو پاکستان کو جوائن کیا تھا. ریڈیو پاکستان اسلام آباد. اس ٹائم آپ کی ایج تو بہت کم ہوگی. نہیں, میں نے گریجویشن کے بعد ہی شروع کیا تھا. نہیں کریں, آپ اتنی بڑی تو لگ نہیں رہی. بس اب تو اسی کشت میں گزر گئی ہے زندگی. چلے ماشاءاللہ, اللہ پاک آپ کو صحت اور تندرستی والی زندگی عطا کرے, اور اسی طرح آپ کام کرتی رہیں. جی احتشام کچن میں چھاتی ہو والا کترو اساں جی اñا ٹائم ہے. ہاں واقعی گوشت ہے تا یو ٹائم طرف ہی تعلق. جی جی نعت رسول مقبول صلی اللہ علیہ وسلم لائے ماں نا شامل کنداسیں ڈاکٹر فاطمہ شاہ. سو ان جی آواز میں پنج پرا میں نا شامل کیوں تھا. جی ڈاکٹر صاحبہ. بلغ العلا بكماله كشف الدجى بجماله حسن جميع خصاله صلوا جسے چاہا اپنا بنا لیا. یہ بڑے کرم کے ہیں فیصلے, یہ بڑے کرم کے ہیں فیصلے, یہ بڑے نصیب کی
मेरे खुदा ये तेरे हबीब की बात है बलगल उला भी कमाले कशफत जा भी जमाले हसना जमीओ क़िसाले सल्लू अलैहि वालिही सल्लू अलैहि वालिही। सुभान अल्लाह, माशाल्लाह माशाल्लाह। जी अली भा जी असांजो तक़रीबन आलू गोश्त ऑलमोस्ट तयारी ते आहे माशाल्लाह। तव्हां ॾिसो हाणे जो जेको असांजो ज़बरदस्त तलो कुकिंग ऑयल आहे हाणे मथे अची वियो आहे। असांजा पटाटा बि तक़रीबन ॻरी विया आहिनि, थोरो असां चेक करे ॾिसंदासीं। मटर त ऑलरेडी छो मटर नरम हूंदो आहे, पटाटा बि तक़रीबन असां ॻरी विया आहिनि। गोश्त असांजो पहिरियों ई हाफ डन हो, असां मसाले बि हाणे ज़बरदस्त जी ख़ुशबू अची रही आहे तलो कुकिंग ऑयल जी। हाणे बसि 5 मिंट असां हिनखे दम ते रखंदासीं, पोइ असांजो बि डन थी वेंदो। ओके। हाणे जेका असांजी ॿी रेसिपी आहे जेका चणा पटाटा खीरो ऐं टमाटो टमाटो आहे चणा में मकरोनी चाट। जी हाँ चणा मकरोनी चाट ई चओ पिया? जी जी मैक्रोनी चाट समझो या सैलेड समझो। अच्छा, ये बेक पार्लर जी ज़बरदस्त ॾिसो तव्हां मैक्रोनी बेक पार्लर जी मतलब जेको समझूं असां जेको बि नालो छा आहे? जी बेक पार्लर जा मैक्रोनी आहे। अच्छा अच्छा, त हिन में यूज रेंज आहे। पंज नालो रखूंसि था, ठीकु आहे। चई चाट चओ या ॿियो? हाँ मतलब सैलेड बि चई सघो था, तव्हां चाट बि चई सघो था। अच्छा, ॿई चई सघो था। जी जी मिक्स कंदासीं इनखे सुठे तरीक़े सां। सब्जियूं तव्हांजी जेके पसंदि आहे हिन में ॿी बि ऐड करे सघो था। जीअं शिमला आहे, बंद गोभी आहे, सावा बसर आहिनि, तव्हां हिन में ऐड करे सघो था। जी थोरो हिन में लूणु विझंदासीं, थोरो हिन में कारो लूणु जो जेको ज़ाइक़ो सुठो ईंदो आहे। चाट मसालो आहे, कारा मिर्च आहिनि, इमली जी सॉस असां बेक पार्लर जी। अच्छा सही। चिली ग्रीन चिली सॉस भी यूज़ करे सघिजेसि थी? जी जी, पर वो थोड़ा तेज़ हूंदो आहे, तव्हां यूज़ करे सघो था। अगर स्पाइसी तव्हां अच्छा पसंद कंदा आहियो त ऐड करे सघो था। सही। जी द बेक पार्लर द ट्रू पास्ता एक्सपर्ट इन जी इमली सॉस असां यूज़ कई आहे। हाणे असां वटि अची वियो आहे लीमो। हां लीमो एहतिशाम जो फेवरेट। मां ॾिसां ई कोन थो, मां डॉक्टर साहब खे ॾिसां पियो। जी जी, छा कमु रिक्वायरमेंट आहे डिश जी, त मूंखे मजबूरी वठी अचणो पवंदो आहे। अफ़्तारी में बि टाइम आहे, इन करे। जी जी जी, असांखे अॼुकल्ह लीमा आया बि सुठा अथव मार्केट में, रसीला आहिनि। रसीला बिल्कुलु माशाल्लाह कलरफुल। असांजी ॾिसो ये चाट भी तव्हां चई सघो था, इनखे वेरी नाइस। सैलेड भी चई सघो था। ज़बरदस्त इनखे मिक्स करे। क्या बात है भाई, वेरी नाइस वेरी नाइस। असांजी मतलब सैलेड तैयार थी वई है? जी जी बिल्कुलु तैयार थी वई आहे। बिल्कुलु तैयार थी वई आहे। हिते जेको आहे ब्रेक जो बि वक़्तु थियो आहे ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो इफ्तार स्पेशल ट्रांसमिशन महिमान रमज़ान। ब्रेक जो वक़्तु थियो आहे, जल्दी हाज़िर था थियूं। चऊं था पंहिंजे प्रोग्राम अफ्तार ट्रांसमिशन महिमान रमज़ान में। ऐं माशाल्लाह असांजो प्रोग्राम तमामु बहितरीनु हली रहियो आहे ऐं सना ख़ान जी आवाज़ नातूब थी रही आहियूं आहिनि। ऐं किचन में बि तव्हांखे ॿुधाईंदो हलां त अॼु मटन बोर्ड जेको चइबो आहे उहो ठहे पियो। बिल्कुलु मटरनि वारो बोर्ड ठहियो आहे गोश्त जो। ऐं तव्हां त हुई न खाईंदा? न मां त कोन खाईंदी आहियां, इहे तव्हां ई खाइजो। इहो नसीब असांखे थींदो। बिल्कुलु तव्हां खाइजो। जी, त मुंहिंजे ख़्याल में असां पंहिंजी भेण खां जेको आहे नात ॿुधी वठूं, उन खां पोइ वरी सवालनि जो सिलसिलो। मलाइका मुश्ताक, ठीकु है, बिस्मिल्लाह करें। जो हो चुका है जो होगा हुजूर जानते हैं,
अता से खुदाया हुजूर जानते हैं जो हो चुका है जो होगा हुजूर जानते हैं खुदा को देखा नहीं और एक मान लिया खुदा को देखा नहीं और एक मान लिया कि जानते थे सहाबा हुजूर जानते हैं कि जानते थे सहाबा हुजूर जानते हैं जो हो चुका है जो होगा हुजूर जानते हैं जो हो चुका है जो होगा हुजूर जानते हैं कहाँ मरेंगे रुतबा शैबा कहाँ मरेंगे रुतबा शैबा कि जंगे बदर का नक्शा हुजूर जानते हैं कि जंगे बदर का नक्शा हुजूर जानते हैं जो हो चुका है जो होगा हुजूर जानते हैं सुभान अल्लाह सुभान अल्लाह। आप ये बताइए रक्षिता कि आप इस्लामाबाद में कबड्डी एसोसिएशन की नाइब सदर हैं, तो उस तौर पे उसके हिसाब से आप मुझे ये बताइए कि पहले तो कबड्डी एसोसिएशन क्या है और आपका उसके अंदर क्या काम है? इस्लामाबाद कबड्डी एसोसिएशन जिस तरह से कबड्डी फेडरेशन ऑफ पाकिस्तान की जानिब से मुख्तलिफ एसोसिएशंस कबड्डी के लिए मौजूद हैं, इसी तरह से हमारी इस्लामाबाद कबड्डी एसोसिएशन भी मौजूद है जिसके प्रेसिडेंट जो हैं वो राव फैसल साहब हैं, और मैं उसमें मुझे मौका मिला एज़ वाइस प्रेसिडेंट काम करने का। और मैं चूँकि ख़ुद मेरी एजुकेशन इस्लामाबाद से ही रही, तो अगर मैं लेट 80s की बात करूँ तो उस वक़्त का जो इस्लामाबाद था और वहाँ के उस वक़्त के जो फेडरल के स्कूल्स थे, स्पोर्ट्स एक बहुत ही बुनियादी हिस्सा होता था, और हम खुद एथलीट भी रहे, स्पोर्ट्स में शामिल रहे, तो वो चीज़ें फिर चलती रहती हैं ज़िंदगी भर ना। तो अभी इस्लामाबाद कबड्डी एसोसिएशन के प्लेटफॉर्म से हमने कुछ अर्सा पहले भी कबड्डी की लीग करवाई, मैचेस करवाए, तो अभी आफ्टर रमज़ान हमारा फिर अप्रैल में लाइनअप है। अच्छा, तो हम इस्लामाबाद में स्पोर्ट्स कम्प्लेक्स में कबड्डी की लीग करवाने जा रहे हैं। सही, ज़बरदस्त। इसके अलावा और कौन कौन सी गेम्स हैं जो इस वक्त एक्टिव है वहाँ पर? वहाँ पर एक तो आपको सबसे ज़्यादा गली मोहल्लों में जो मौजूद हैं। सही। बच्चे जो हैं वो फुटबॉल भी खेल रहे हैं, बैडमिंटन खेलते हैं, टेनिस खेलते हैं। ये सीडीए की तरफ से फैसिलिटेशन मौजूद है आम शहरियों के लिए। तो उसमें फिर आपको कोई ये नहीं होता कि आपके कार्ड्स हों, आपकी एंट्री हो, ये हो, वो पब्लिक के लिए है। तो ये जो है उसमें अभी रमज़ान में तो सहरी तक आपको वहाँ पे आपके यूथ जो है उसमें लड़के भी हैं, लड़कियाँ भी हैं, वो हर तरह की स्पोर्ट्स को खेल रहे हैं, जॉगिंग भी करते हैं। तो ये हेल्दी एक्टिविटीज़ वहाँ पे हैं। ज़बरदस्त, माशाल्लाह। ये जो कि होनी चाहिए पूरे पाकिस्तान में, एक्टिविटीज़ होनी चाहिए। ऐं हिते पंहिंजी सिंध जी जेकर ॻाल्हि कयां त ॾुख हिन ॻाल्हि जो थींदो आहे त असांजा हिते ॿार जेके आहिनि उते असां वटि ग्राउंड्स प्रॉपर न आहिनि ऐं असां वटि गेम्स प्रॉपर न आहिनि। ॿार ॾाढा टैलेंटेड आहिनि असांजा, खेॾणु चाहिनि था पर हू खेॾी नथा सघनि, छो त हुननि वटि ग्राउंड्स न आहिनि। जेकॾहिं ग्राउंड्स आहिनि त हुननि वटि इक्विपमेंट्स कोन्हनि के, त हिते इलाही शयूं आहिनि जंहिंजी घटिताई आहे। सो जेके बि असांजा स्पोर्ट्स मिनिस्टर आहिनि, मां उन्हनि खे रिक्वेस्ट कंदसि त सर प्लीज़
सिंध जी गेम्स ते जेको आहे थोरो ध्यानु ॾियो, नौजवाननि ते ध्यानु ॾियो। असांजूं न्याणियूं आहिनि, असांजा भाइर आहिनि जेके खेॾणु चाहिनि था, पर इन्हनि शयुनि जे करे हो वीचारा घर वेठा आहिनि, मायूस थी विया आहिनि। त असांखे पंहिंजी यूथ खे मायूस नाहे करिणो, उन्हनि खे हेल्दी एक्टिविटीज़ ॾियणियूं आहिनि त जीअं उहे अॻिते वधी सघनि। असांखे सिर्फ़ु उन्हनि माण्हुनि ते डिपेंडेंट नाहे रहणो जेकी सॉरी टू से अॼु जे दौर में वीचारा खेॾनि बि प्रॉपर कोन था। असांखे नवनि माण्हुनि जी ज़रूरत आहे, नवनि छोकिरियुनि जी, नयनि छोकिरनि जी ज़रूरत आहे जेके अचनि गेम्स में ऐं पंहिंजे जेको आहे कारकर्दगी ॾेखारनि, जौहर ॾेखारनि, पंहिंजा मौक़ो ॾिनो वञे उन्हनि खे बि। त उन्हनि खे मां चाहींदसि त प्रॉपर ग्राउंड्स उन्हनि खे प्रोवाइड कया वञनि, प्रॉपर उन्हनि खे इक्विपमेंट्स जेको आहे प्रोवाइड कया वञनि, त ताकी हू पंहिंजी प्रैक्टिसिस खे जारी रखी सघनि, प्रैक्टिसिस कनि ऐं अॻिते वधनि, पंहिंजी सिंध अमड़ जो ऐं पंहिंजे पाकिस्तान जो नालो रोशन कनि। जी एहतिशाम। जी बिल्कुलु, तमामु बहितरीनु ॻाल्हि करे रही आहे। ऐं थोरो प्रोग्राम खे असां अॻिते वधाईंदासीं, अचूं था जेको अॼु जेको असांजो मौज़ू आहे जंग ग़ज़वा बदर जो। त माशाल्लाह किरण ॿुधाईंदो हलां त मां अलहमदुलिल्लाह मां बि ज़ियारत करे आयो आहियां बदर जे मैदान जी माशाल्लाह सां। सो ॻाल्हि हली रही हुई सिपह सालार जेको जंग जो हो, सो उहे केरु हुआ ऐं मुस्लमान तादाद ॿुधाए ख़बर बि आहे मुस्लमान भाइरनि खे, ऐं असांखे ॿुधाए चुका आहियो त 313 उनजो तादादु हो। ऐं सिपह सालार केरु हो ऐं उन्हनि जो कुरैश कबीले जो तादादु केतिरो हो मके में? जी सिपह सालार त मुसलमाननि जे तरफ़ां पाण आकाए नामदार हज़रत मोहम्मद करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हुया। ऐं इहा पंहिंजी हिकिड़ी अज़ीम शख़्सियत हुई जेके डिफरेंट रूप्स में हूंदा हुया। ज़रूरत पवंदी हुई त उहे सिपह सालार जे रूप में बि हूंदा हुया, ज़रूरत पवंदी हुई त उहे मस्जिद जे मुसल्ले ते जेको आहे न इमाम ऐं ख़तीब बि हूंदा हुया, वाइज़ बि हूंदा हुया। ज़रूरत पई त उहे जेको आहे हिकिड़ी इस्लामी हुकूमत जा सरबराह बि हुया, बहितरीनु क़ाज़ी ऐं फ़ैसिला करण वारा बि हुया। त इहे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे अल्लाह सुब्हानो व तआला डिफरेंट ख़ूबियुनि सां, क्वालिटीज़ सां नवाज़ियो हुयो। त पोइ पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इन मौक़े ते पाण ई सिपह सालार हुया ऐं इन सॼे जंग जी जेको प्लानिंग कई, ऐं प्लानिंग खां अॻु में जेको आहे इन जी प्रिपरेशन कई, तयारी कई। ज़ाहिरा मुसलमान नई नई हिजरत करे आया हुया, मदीने में हुननि नंढड़ी हिकिड़ी रियासत क़ाइमु कई हुई जेका न्यू बोर्न रियासत हुई, ऐं मुसलमाननि वटि वज़ाहिर वसाइलनि जी ॾाढी कमी हुई। त पोइ नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेको आहे न उनजे लाइ हिकिड़ो फंड्स जो पूल बनायो ऐं सभु सहाबा किराम खे जेको आहे न इहो दावत ॾिनी त भई तव्हां इन में फंड कयो त जीअं असां जेको आहे न उन सां असला एम्यूनेशन ऐं शयूं जेको आहे न वठूं ऐं जंग जी जेको आहे न तयारी करे सघूं। ऐं इन मौक़े ते ई हू मशहूरु वाक़ियो आहे त सहाबा किराम पंहिंजी पंहिंजी इस्तिताअत मुताबिक़ उन पूल जे लाइ खणी आया मालो जाइदाद। ऐं हज़रत उमर रज़ी अल्लाह ताला अनो नियत कई त मां मूं वटि जेतिरो बि माल मौजूदु आहे मां उन जो जेको आहे न हाफ़ खणी ईंदुमि। ऐं शायदि इन मौक़े ते मां हज़रत अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह ताला अनो खां गोही खणी वेंदुमि, त माना मुंहिंजो माल वधीक हूंदो इन मौक़े ते। पर जॾहिं हज़रत अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह ताला अनो खणी आया त उहो पंहिंजे घरां सॼो बुहारे आया, कुझु बि छॾे न आया। ऐं जेको आहे जॾहिं उन मौक़े ते पुछियो वियो त भई तव्हां घर छा छॾे आयो, त उन चयो त मां अलाह ऐं उनजे रसूल जो नालो छॾे आयो आहियां। त हज़रत अबू उमर रज़ी अल्लाह ताला फरमायो त भई इन मौक़े ते बि मां उन्हनि खां जेको आहे खटे न सघियुमि। त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पाण प्लानिंग कई, पाण सिपह सालार हुया। इवन उते जॾहिं बदर जे मैदान ते वञी करे पहुता, उते अल्लाह साईं मूंखे बि ज़ियारत नसीब कई आहे। त उहो जेको आहे न हिकिड़ी ऊचाई जी जॻह ते नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो जेको आहे न ख़ैमो मुबारक लॻायो वियो ऐं उते अॼु मस्जिद क़ाइमु आहे, मस्जिद आरीश जे नाले सां। जंहिं उन ख़ैमे में उन मस्जिद जी जॻह ते ख़ैमो हुयो त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम नमाज़ पढ़ी ऐं अल्लाह साईं खां दुआ कई त अल्लाह साईं हीअ जेको मुसलमाननि जी नंढड़ी जमात आहे, अगरि अॼु जी जंग में इहा शिकस्त खाई वई ऐं हारजी वई त पोइ हिन ज़मीन ते तुंहिंजो नालो वठण वारो केरु न हूंदो। उन जे करे हिननि खे जेको आहे न तूं हर हाल में फतह सां जेको आहे न हमकिनार कर। त पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जेको आहे न उनजो सॼो प्लान ठाहियो त भई मुसलमान किथे हूंदा, शुरूअ में केरु वञी विढ़ंदो, बाद में केरु विढ़ंदो, छा तरतीब हूंदी, ज़ख़्मियुनि खे केरु संभालींदो, पूरी प्लानिंग पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ख़ुदि कई। ऐं जीअं पहिरीं चई चुकासीं त मुसलमाननि जी तादाद तमामु थोरी हुई, 313, ऐं उन्हनि मां बि बेशितर माण्हुनि कंहिंखे जुती कान हुई पेर में, कंहिंखे सवारी न हुई, कंहिंखे जेको आहे न तलवार न हुई, कंहिंखे छा न हुयो, तमामु बेसरो सामानीअ में हुया। पर हुननि जी ईमानी ताक़त जेका वॾी हुई, अलाह ते हुननि जी नज़र हुई, उनजे करे हुननि काफ़रनि जे 1000 जे
मुसल्लह लश्कर खे जेके ट्रेंड लश्कर हुयो उनखे अल्लाह जे फज़ल सां शिकस्त ॾिनी ऐं मुसलमाननि खे माले गनीमत बि मिलियो ऐं अल्लाह साईं उतां जेको आहे न माना इस्लाम खे हिकिड़ी वॾी इज़त ॾिनी उनजे करे मुसलमान जेको आहे दुनिया में उन्हनि खे अॻिते ॾाढी मदद ऐं नुसरत मिली ॾाढो जेको आहे न हालात अॻिते वधिया बिल्कुलु बि माशाअल्लाह माशाअल्लाह ज़बरदस्त। अच्छा किरण हिकिड़ी फरमाइश मूंखे 5-7 ॾींहंनि खां वठी करे थी रही आहे त दिलि चए पई ॿ टे शेर ॿ टे ॾींहं पढ़ी कोन्हे अॼु वरी यादि अची वई आहे त फरमाइश पूरी करे वठां इजाज़त तव्हांखे ज़रूरी आहे न न प्लीज़ सबको सुखियो वसे थो सरदार जे करे नाराज़ रब नथी तो पंज यार जे करे नाराज़ रब नथी तो पंज यार जे करे नाराज़ रब नथी तो पंज यार जे करे इंसान बेक़दर जाने नथो सघे ॻाल्हियूं दिमाग़ में ही आणे नथो सघे शक्लियूं नथियूं बदलजनि इक़रार जे करे नाराज़ रब नथी तो पंज यार जे करे नाराज़ रब नथी तो पंज यार जे करे एडे नसीब वारा इंसान है थई को गुण याद आई हैवान है थई राज़ी पिरी रुठा थई पिरकार जे करे नाराज़ रब नथी तो पंज यार जे करे नाराज़ रब नथी तो पंज यार जे करे सबको सुखियो वसे थो सरदार जे करे नाराज़ रब नथी तो पंज यार जे करे नाराज़ रब नथी तो पंज यार जे करे ई तड़ मुसीबत नखे तारे रसूल थो कोड़ियों थपाण पेरो तारे रसूल थो गुलाम नबी दुनिया खुश दिलदार जे करे नाराज़ रब नथी तो पंज यार जे करे नाराज़ रब नथी तो पंज यार जे करे सबको सुखियो वसे थो सरदार जे करे नाराज़ रब नथी तो पंज यार जे करे नाराज़ रब नथी तो पंज यार जे करे सुभान अल्लाह माशाअल्लाह। आज वैसे बहुत अच्छा चला रहे थे साउंड 2-3 दिन ना आज आप खुद सोचते होंगे कोई ना कोई सिस्टम में प्रॉब्लम है मुझे लग रहा है मगर आपको पता होगा ठीक है इहो त नाथो ही समझी सके तो भाई तव्हां पाण सम्झंदा हूंदो ॾिसो तव्हां बि आवाम आहियो तव्हां ॿुधंदा रहियो ॿुधां पई थोरो आहे टेक्निकल इश्यूज़ थींदा रहंदा आहिनि पाणी त टेक्निकल इशू आहे असल में अॼु सुहेल भाई नज़र नथो अचे न सुहेल भाई हूंदो आहे त उहो मैनेज करे वठंदो आहे त उन सां गॾु उनजो ॿियो आहे छोकिरो त शायदि उन खां मैनेज सही सां नथो थिए असां हलूं था अली भाउ जी तरफ़ जी अली भाउ जी हाँ डिश आउट थी चुका आहिनि माशाल्लाह ज़बरदस्त ॿ रेसिपियूं मुंहिंजूं अगरि कैमरो असांजो स्क्रीन ते ॾेखारे आलू गोश्त
ज़बरदस्त तलो कुकिंग ऑयल सां जेको ठहियो आहे, अगरि स्क्रीन ते नज़र अचे पियो। थोरो तेज़ ॻाल्हायो अली भाई, छो भला आहिस्ते थी आयो? न मां असां बि ॿुधो पाण त माशाल्लाह शयूं ठाहे छॾियो अथई, पर पंहिंजी एनर्जी लो थींदी थी वञे साण। जी जी हा माशाल्लाह, बसि रोज़े जो आख़िरी टाइम आहे ऐं इहे पास्ता सैलेड जेका आहे असांजी ज़बरदस्त ॿई शयूं अगरि स्क्रीन ॾेखारे। अच्छा एॾो जल्दी ठही बि वियूं शयूं? जी जी डिश आउट बि थी वियो। अञा 5 थिया आहिनि सिर्फ़? जी जी 5 थिया आहिनि, बाक़ी हाणे गुलबहार जी शरबत तव्हांखे ठाहे ॾेखारींदासीं थोरी देरि में तव्हां। अच्छा जी मतिलबु असां सां गॾु आहियो आहियां? बिल्कुलु आहियूं। मतिलबु एॾी तकड़ करे वरितव अॼु? जी डिश आउट भी करे छॾी मुझो। हलो सही है, बिल्कुल ठीक है। अच्छा रक्षन ये ज़रूर बताइए कि मौसमियाती जो इस वक्त तब्दीलियां हैं, आप कैसे देख रही हैं उनको, और ये कितना मतलब ख़तरनाक है हमारे मुआशरे के लिए और ये पूरी दुनिया के लिए, सिर्फ हमारे पाकिस्तान के लिए नहीं पूरी दुनिया के लिए, और आपने कोई ऐसी नई तहकीक की हो जिसके हवाले से आप हमें बताना चाहें? बिल्कुल ऐसा है, जो मौसमियाती तब्दीलियां हैं इसको बहुत सारे लोग इसकी अहमियत को अभी समझ नहीं पा रहे। अभी उस तरह से हुकूमती सतह पर भी, और बहुत सारे लोग तो कहते हैं कि जी ये सियासत से अलग टॉपिक है। आप सियासत करेंगे कहाँ? अगर क्लाइमेट चेंज आपके इन्वायरमेंट को ही, इकोसिस्टम को ही बिगाड़ देगी, या फिर जिस तरह से अभी गुज़श्ता कुछ अर्सा पहले KPK में सैलाब से गांव चले गए, तो वो जो मौजूदा वक्त की हुकूमत होती है फिर रेस्क्यू तो उनको करना पड़ता है ना, और फिर उनको इस चीज़ को आप वो अभी तक ये समझने से कासिर हैं कि हुकूमत का, सियासत का क्लाइमेट चेंज से क्या ताल्लुक़ है। ये बात मुझे अक्सर लोग कहते हैं कि क्लाइमेट चेंज को सिर्फ एक रिपोर्ट की हद तक रख दिया जाता है। आप सांस लेने के लिए आपके पास ऑक्सीजन ही नहीं है तो आप अपनी ज़िंदगी का कोई भी काम सर अंजाम नहीं दे सकते। और मैं जो इसके ऊपर काम कर रही हूँ, या इसमें रिसर्च कह लें, या मैं जाके जगह जगह पाकिस्तान भर से मैंने ट्रैवल किया और जगह जगह जाकर देखा, तो इसमें जो एक ये कॉन्सेप्ट हमारे यहाँ बहुत ये सेमिनार्स में कहा जाता है कि जी पाकिस्तान की उतनी पार्टिसिपेशन नहीं है, और जो ये दुनिया के बड़े ममालिक हैं वो इसका कार्बन का अखराज उनका ज़्यादा है और हमें भुगतना पड़ता है। ऐसा नहीं है, हमने अपने हाथों से कोई कसर नहीं छोड़ी, और इसमें कोई आर नहीं है कि हम में से हर कोई, एक बहुत छोटी एग्जाम्पल दूंगी कि हमारे बच्चे जो कैंडी खाते हैं उसका जो रैपर होता है वो बेध्यानी से फेंक देते हैं। बेध्यानी से नहीं, वो हमने सिखाया ही नहीं बच्चे को कि डस्टबिन में डालना है। तो ये चीज़ जो है वो पूरे पाकिस्तान भर में जहां आपको नदी नाले मिलेंगे वहीं पे कचरा है। हमने अपना पीने का पानी ही ख़राब कर दिया है, और उस पानी ने ही अभी बखरात बनकर आसमान पे जाना है, पे बारिश होगी। तो हमने अपने हाथों से ख़ुद को कत्ल कर रहे हैं। ऐसा ही है, अपना घर साफ़ करते हैं तो गली मोहल्ला बाहर की जो चीज़ें हैं वो भी हमारे प्रेमिसेस में ही आ रहे हैं ना, हमें ही उनकी साफ़ सफाई रखनी है। और जब हम गाड़ी में कहीं ट्रैवल कर रहे होते हैं तो हम खाने पीने की चीज़ें भी कैरी करते हैं। हम ये नहीं देखते कि अपने बच्चे को, या हम खुद इतनी तमीज़ रखें कि साथ एक शॉपर रखें या कोई बैग रखें, उसके अंदर वो सारा कचरा डालें। हम खिड़की खोलेंगे फेंक देंगे, बड़े फखर से फेंकेंगे, फखर से फेंकेंगे। पाकिस्तान है ना, फेंको और फेंको, दिखाए ना फेंक के। भाई मैं आपको बताऊं, पाकिस्तान का हिस्सा है ना गिलगित बल्तिस्तान, हुंजा पाकिस्तान जो हिस्सो आहे न, मां खुंजराब टॉप ट्रैवल करे रही हुयमि पंहिंजी फैमिली सां गॾु, ऐं मथे जॾहिं असां वञूं पिया त उते सिक्योरिटी चेक पॉइंट हुयो, उते उन्हनि असांखे बैग्स ॾिना। हुननि इहो ई चयो त मथे तव्हां खुंजराब टॉप ते जॾहिं पहुचंदा, चाइना गेट वटि जॾहिं पहुचंदा, त उते तव्हांखे डस्टबिन्स जाइ जाइ ते मिलंदियूं, तव्हांखे उते कचिरो हेठि न आहे फिटी करिणो, ऐं उते तव्हां उते बैग्स असांखे ॾिननि त जेको बि खाओ पीओ उन शॉपर में विझी करे उन डस्टबिन में तव्हांखे विझणो आहे। त इहा जॾहिं तमीज़ पाकिस्तान जे कुझु शहरनि में थी सघे थी त असांजे सिंध में छो कोन थी थी सघे? या त असां पाण ई अहिड़ा आहियूं जो असां पाण साफ़ सफाई जो ख्याल नथा रखूं पिया। तो आपसे मज़ीद भी हम बात करेंगे मौसम के हवाले से, और यहाँ पे क्योंकि ब्रेक का भी वक्त हुआ है तो तहाँ ॾिसी रहिया आहियो इफ्तार स्पेशल ट्रांसमिशन मेहमान रमज़ान। वक्त हुआ है ब्रेक जो, जल्दी हाज़िर था थियो।
मुतफ़िक़ नाज़रीन हिकु दफ़ो ॿीहर ख़ुशि आमदीद तव्हां चऊं था पंहिंजे प्रोग्राम अफ़्तार स्पेशल ट्रांसमिशन महिमान रमज़ान में प्रोग्राम खे असां अॻिते कंटिन्यू कंदासीं ऐं अॼु ॾाढो अहम मौज़ू अॼु जे रोज़े जे हवाले सां 17 रमज़ान मुबारक ग़ज़वा बदर जेकी जंग थी हुई उन हवाले सां असांजी डॉक्टर प्रोफेसर इमामुद्दीन साईं खां असांजी डिस्कस हली रही आहे अॼु उन जे बारे में मौज़ू हली रहियो आहे ऐं नातू बि थी रहियूं आहिनि सो साईं तरफ़ हलंदासीं अच्छा साईं उनजो आख़िर माना जंगे ग़ज़वा बदर जो नतीजो आख़िर छा निकितो ऐं उन खां अलावा केतिरा माण्हू उन में मुस्लमान जेके आहिनि शहीद थी विया थी चुका इहो असांखे ॿुधाइजो जी जीअं अर्ज़ु कयूं पिया त जेको आहे सो मुस्लमाननि जे लाइ त ॾाढी बेसरो सामानी जी जंग हुई ऐं बज़ाहिर उन जंग खे फ़तह करण जा के दुनियावी असबाब मुस्लमाननि खे कोन हुया पर उन जे बावजूद मुस्लमाननि महज़ अल्लाह रब्बुल आलमीन जे भरोसे ते ईमानी क़ुवत ते उहा जंग जेको आहे सो विड़ी हुई ऐं इहो किताब लिखनि था त उन जंग में अल्लाह साईं 1000 फ़रिश्ता मलाइका मुस्लमाननि जी मदद ऐं नुसरत जे लाइ इंसानी शक्लुनि में मोकिलिया हुया क्या बात है उहे जेके से सफ़ेद लिबास में मलबूस घोड़नि ते सवार हुया ऐं अची करे जेको आहे न उन्हनि जंग में मुस्लमाननि जी मदद कई मीन्स मुस्लमाननि जी तरफ़ां हू काफ़िरनि सां विड़िया हुया अच्छा मुस्लमान जंग में मसरूफ़ हुया घुमसान हुया उन महिल त कंहिंखे इन शइ जो ख़्यालु न हुयो पर थोरो बि कंहिंखे मौक़ो मिले पियो त उनखे लॻे पियो त को अजनबी माण्हू आहे जेको असां मां नथो लॻे ऐं हीउ जेको आहे सो ईअं विढ़े थो पियो अच्छा इहा शइ उन्हनि मुशरिकनि जे तरफ़ां बि माण्हुनि फील कई पोइ जॾहिं अल्लाह साईं मुस्लमाननि खे फ़तह सां हमकिनार कयो ऐं मुस्लमाननि खे इहा जंग जेको आहे सो फ़तह थी त पोइ बाद में माण्हुनि तज़किरो कयो त यार असां कुझु नई शइ ॾिठी नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वटि आया अची करे उन्हनि खां पुछूं त बाबा इहे केरु हुया जेके सफ़ेद घोड़नि ते सफ़ेद कपिड़नि में मलबूस हुया ऐं अची करे विढ़नि पिया मुस्लमाननि जे तरफ़ां त पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो त अल्लाह सुब्हानो व तआला मुस्लमाननि जी मदद जे लाइ जेको आहे सो मलाइक मोकिलिया त उहो उनजो मतिलबु आहे त अगरि मुस्लमाननि खे अल्लाह ते भरोसो ऐं यकीन हुजे त अॼु बि अल्लाह साईं मदद जे लाइ मलाइक फ़रिश्ता नाज़िल करण ते क़ादिर आहे सॼी ॻाल्हि यकीन जे पहाड़ ते फ़रिश्ता लथा हुआ त उहो पहाड़ बि ज़रा ज़रा थियो अॼु माना उहो पहाड़ ज़रा ज़रा रेत लॻो पियो आहे उहो पहाड़ हींअर वियासीं त उहो पहाड़ जिते बीठासीं उहो रेत लॻो पियो उहो पहिरियों त पहाड़ हो जॾहिं मलाइक लथा अलाह जा त उहो रेत थी चुको आहे मींदान जॾहिं अलाह साईं तव्हांखे नसीब कंदो ज़ियारतुनि ते वेंदो त जबल मलाइका जी बिल्कुलु जबल मलाइका ई हुनखे चवंदा आहियूं त उहो जेको मां अर्ज़ु कयां पियो त जेको आहे सो उन ॿियो फ़तह अल्लाह साईं मुस्लमाननि खे फ़तह नसीब कई उन में मुस्लमान 14 जेको आहे सो शहीद थिया हुया जंहिंमें 6 मुहाजिरीन हुया यानी उहे मुस्लमान जेके मक्का मुकरमा खां हिजरत करे मदीना मुनव्वरा आया हुया उन्हनि मां 6 माण्हू शहीद थिया ऐं जेके अंसार हुया मदीने जा उन्हनि मां 8 माण्हू जेको आहे न शहीद थिया ऐं उन जे मुक़ाबले में काफ़रनि जे लश्कर मां 70 माण्हू क़तल थिया मुस्लमाननि जे हथां ऐं उन में अबू जहल ऐं उतबा शेबा ईअं वॾा सरदार जेके मुशरिकनि जा हुया उहे उन मौक़े ते जेको आहे सो मारिया विया ऐं 70 उन्हनि जा जेको आहे न माण्हू क़ैदी बि बनाया विया उन मौक़े ते ऐं अल्लाह साईं इन जंग जे ज़रिए काफ़रनि जे दिलि में मुस्लमाननि जो हिकिड़ो वॾो रोब विधो ऐं उन्हनि खे इहो यकीन थी बीठो त बाबा हीअ थोरी तादाद में बेसरो सामान थी करे खटे विया असांखां असांजे हेॾे सारे लश्कर खां त इन जो मतिलबु आहे त इन्हनि सां का ग़ैबी मदद हुई अलाह जी मदद हुई जंहिंजे करे इन्हनि खे फ़तह मिली ऐं मुस्लमाननि खे बि हौसलो मिलियो एंड देन उहे जेको आहे न पंहिंजे इस्लाम खे अॻिते कैरी करण में उन्हनि खे काफ़ी आसानी थी वई नात शामिल कयूं था सो असांजी भेण वेठल आहिनि नात ॿुधे था वठूं मलाइका जी ॻाल्हि हले पई जबल जी त असांजी भेण वेठल आहे उन आवाज़ में नात ॿुधूं था मलाइका मुश्ताक बिस्मिल्लाह मेरे मौला करम हो करम मेरे मौला करम हो करम तुझसे फरियाद करते हैं हम तुझसे फरियाद करते हैं हम मेरे मौला करम हो करम मेरे मौला
बेकसों को सहारा मिले, डूबतों को किनारा मिले, सर से तूफान टले, जो तेरा एक इशारा मिले, तू जो कर दे दूर हो जाए हर एक गम, मेरे मौला करम हो करम, मेरे मौला करम हो करम। सुभान अल्लाह। जैसे बात चल रही थी मौसम के हवाले से, तो ये भी ज़रूर बताइए कि मौसमियाती तब्दीलियाँ तो हो ही रही हैं, क्लाइमेट चेंज है, ग्लोबल वार्मिंग है, तो क्या इक़दामात उठाने चाहिए हम सबको और हुकूमत को भी? क्या हम बेहतरी ला सकते हैं? बिल्कुल बेहतरी इसकी हमारे अपने हाथ में है। जो बड़े पैमाने पर इक़दामात होते हैं वो तो हुकूमतें करती हैं, और उसके लिए जो फंड चाहिए होते हैं वो एक मैकेनिज़्म होता है इदारों से। जो काम हम कर सकते हैं, हम लोग अगर, जो मेरे अपने बचपन की मैं बात कर रही हूँ, बाकी सब भी इससे पता नहीं एग्री करेंगे या नहीं, हमारे बचपन में हमारे घरों में बागीचा ज़रूर होता था। जिसके अंदर पौधे होते थे, जिसमें फलों वाले पौधे भी शामिल होते थे, और जिसमें घर के अंदर इस्तेमाल होने वाला धनिया और पुदीना वो कभी बाहर से नहीं आता था, वो घर पे ही प्रोवाइडेड होता था। हरी मिर्चें, लीमू, तो वो चीज़ें हमें अब दिखाई नहीं देती। अगर हमारा लाइफस्टाइल चेंज हो गया है, अब अपार्टमेंट्स में लोग रहना शुरू हो गए हैं, इवन देन वो गमलों में और उस तरह से ग्रीनरी को मेंटेन कर सकते हैं। पौधे लगाइए ज़्यादा से ज़्यादा, जितने ज़्यादा लगा सकते हैं। इसको सिर्फ शजरकारी मुहिम पे नहीं छोड़ना। जब तक हम प्लांटेशन को अपनी ज़िंदगी में अडॉप्ट नहीं करेंगे ना, उस वक्त तक हम अच्छा ऑक्सीजन लेवल मेंटेन ही नहीं कर सकते। सही। तो इस तरह से हम जिस पैमाने पर, जहाँ पर अपने जिस हैसियत में भी कर सकते हैं ना, कदम उठाना चाहिए। सही। तो यहाँ पर हमारे पास पाकिस्तान के अंदर हमने देखा भी है, न्यूज़ में भी देखा, गवर्नमेंट ने भी बात की कि हमने पौधे लगाए हैं, फूल लगाए हैं, दरख्त लगाए हैं, लेकिन वो यूज़फुल हैं जो लगाए हैं? मैं इसी पॉइंट की तरफ आना चाह रही हूँ कि शजरकारी मुहिम का मैंने इसलिए किया कि शजरकारी मुहिम मत करें सिर्फ, क्योंकि जो वो कैंपेन होती है ना, उसमें प्लांट लगा के छोड़ दिया जाता है। उसके बाद एक पौधे को, वो हमारे पंजाबी में कहते थे कि अम्बा दा बूटा पालेंगे तो पता लगेगा ना। तो वो वाली बात होती है कि प्लांट को सिर्फ वो बीज नहीं लगा देना, या वो आपने प्लांट नहीं लगा देना, उसके बाद उसके ऊपर पूरी मेहनत होती है। जब आप उसकी टेक केयर करेंगे नहीं, आपने पलट कर नहीं देखना, एक बार शजरकारी मुहिम हो गई, पौधे लग गए, उनको पानी नहीं दिया गया, उनकी देखभाल नहीं की गई, और फिर ये नहीं देखा जा रहा कि जब शजरकारी कैंपेन में आप प्लांट्स लगा रहे हो, क्या उस एरिया के वो रिक्वायरमेंट को पूरा करते हैं। जैसे इस्लामाबाद में शहतूत के दरख्त बहुत ज़्यादा है ना, उनको अब रिप्लेस किया जा रहा है। तो क्या अगर हम जो पौधे लगा रहे हैं उनसे हमें फल भी हासिल हो सकता है, या कोई फूड प्रोडक्ट्स भी हल हो सकते हैं, या वो प्लेंटी ऑफ ऑक्सीजन देते हैं। इन चीज़ों को बाकायदा मुनज़्ज़म तरीके से करेंगे तो तभी उस प्लांटेशन का फ़ायदा होता है, ऐसे नहीं। ज़बरदस्त। थोड़ी देर में आपसे और भी गुफ्तगू करेंगे फूड चैलेंजेस के हवाले से। तो जी एहतशाम जी, तव्हां मूंखे कुझु चयो त मूंखे कुझु ॿ अशार ॿुधाए छॾियो, त हिकिड़ी ॿ अशार मूंखे यादि अची विया आहिनि। तव्हां कुझु फरमाइश कई यादि जी 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 ब्रेक में? हाँ, उहे ॿुधायां थो। मां सोचियो मूंखे तो चवे। अच्छा अचो हैदर करार जे शान में ॿ अशार पेश कयां थो। हर दौर में कोशिश तो बहुत की गई, लेकिन कूजे के मुकद्दर में समंदर नहीं आया। हैदर को भला काक समझ पाएगी दुनिया, अरे दुनिया की समझ में तो कलंदर नहीं आया। ऊंची ज़ात अली दिए, कायनात अली दिए, ऊंची ज़ात अली दिए, कायनात अली दिए। अली जितनी किसे दीवी जागीर विखा मैनू, अली वर्गा ज़माने ते
کوئی پیر ویکھا مینو ہاں مینو علی ورگا زمانے تے کوئی پیر ویکھا مینو علی 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 مرحم نتے پاکیتا خیبر بھی فتح کیتا میرے مولا علی جی شمشیر وکھا مینو علی ورگا زمانے تے کوئی پیر ویکھا مینو ہاں مینو علی ورگا زمانے تے کوئی پیر ویکھا مینو اور علی دلاں نو توڑدا نہیں 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 علی خالی موڑدا نہیں 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 علی خالی موڑدا نہیں علی باغ جگتے کوئی امیر وکھا مینو علی ورگا زمانے تے کوئی پیر ویکھا مینو ہاں مینو علی ورگا زمانے تے کوئی پیر ویکھا مینو जो जेकॾहिं ज़िक्र थियो आहे त ख़ैबर जो किस्सो बि आहे जेको त जेको माशाअल्लाह सां ख़ान साहब असांजो जेको नुसरत फ़तेह अली ख़ान साहब जंहिं कव्वाली बि पढ़ी उन्हनि ते त मां अगरि तव्हांखे ॿ लफ़्ज़ यादि आहिनि छो जो उहा कव्वाली मूंखे बेइंतिहा पसंदि आहे मतिलबु जंहिंमें ख़ैबर जो ज़िक्र आहे यादि अथव थोरो अगरि अल्फाज़ तव्हांखे यादि हूंदा त मां मूंखे यादि ई त नथो अचे पर मूंखे एॾी पसंदि आहे जंहिं वक़्तु बि मुंहिंजो दिलि चवंदो आहे मां हलाए करे ऐं यकीन मां फुल आवाज़ में ॿुधंदी आहियां ईअं न मां फुल साउंड सिस्टम ऑन करे उन में ॿुधंदी आहियां त पोइ उहो भला अल्फाज़ सुभाणे ॿुधाइजो न मां हींअर ब्रेक में ई तव्हांखे ॿुधायां थी सर्च करे सो असांजी भेण बि वेठल आहे उन्हनि जी तरफ़ बि हलूं था अदी फातिमा शाह जी तरफ़ हलूं था जी मेरी बहन बिस्मिल्लाह करे दरे नबी पर पड़ा रहूंगा पड़े ही रहने से काम होगा दरे नबी पर पड़ा रहूंगा पड़े ही रहने काम होगा कभी तो किस्मत खुलेगी मेरी कभी तो मेरा सलाम होगा खिलाफे महबूब कुछ हुआ ना कोई आशिक से काम होगा खिलाफे महबूब कुछ हुआ है ना कोई आशिक से काम होगा खुदा भी होगा उधर ही ए दिल जिधर वो आली मकाम होगा खुदा भी होगा उधर ही ए दिल जिधर वो आली मकाम होगा
शाम मतलब की सुबह होगी, ना ये फसाना तमाम होगा, ना शाम मतलब की सुबह होगी, ना ये फसाना तमाम होगा। दरे नबी पर पड़ा रहूँगा, पड़े ही रहने से काम होगा। कभी तो किस्मत खुलेगी मेरी, कभी तो मेरा सलाम होगा। माशाल्लाह सुभान अल्लाह। अली भाई आखिरी जेके तव्हां रेसिपी वाइंड अप जी हाँ, रोज़ मां मरहबा गुलबहार जी शरबत ठाहे ॾेखारींदो आहियां, रोज़ पींदो आहियां। मां आबिद बि इस्तेमालु कंदो आहियां, यकीनन तव्हां बि इस्तेमालु कंदा कयो, तमामु बहितरीनु पाणी आहे, ज़बरदस्त। हिन में जी 2 चम्मच काफ़ी आहिनि सही मरहबा गुलबहार जा, 1 गिलास जे लाइ आहिनि। अगर 3 चम्मच यूज़ कयूं तव्हां रोज़ चवंदा आहियो 2 चम्मच। तेज़ मिठो तव्हां पी सघो था त 3 चम्मच विझो, बाक़ी 2 चम्मच जेके आहिनि काफ़ी आहिनि। न शुगर बॉर्डर लेवल ते आहे जी बिल्कुलु, मां तॾहिं 2 चम्मच विझंदो आहियां जी। ऐं जो कलर इन करे मिठे खां परे परे जी बिल्कुलु, मां तॾहिं 2 चम्मच विझंदो आहियां कि घणो मिठो न पींदा कयो। मां त हुई कोन खावां न पिया। ज़बरदस्त ख़ुशबू। तव्हां बि पंहिंजे घर में ऐं अफ़्तार जे टाइम ते यकीनन तव्हां यूज़ कंदा आहियो मरहबा गुलबहार। चाली भाई अॼु असांजी रेसिपी सभु डन थी वियूं? जी बिल्कुलु डन आहिनि। असांजी दिलि त कोन थी चए त तव्हांखे छॾियूं। जी जी मां तव्हां सां गॾु आहियां। इहो दिलि सां त कोन था चओ? न न दिलि सां चवां थो। न न न न न न सफ़ा बि सुभाणे बि अचिणो आहे न इंशाल्लाह। इंशाल्लाह इंशाल्लाह। पर अॼु तव्हांखे त होजमालो बि वञिणो आहे न? जी अॼु मुंहिंजी हुते बि एंट्री आहे, सो इन करे थोरो इंशाल्लाह 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 वो आहियां, एक्साइटेड आहियां त हुते बि इंशाल्लाह वञिणो आहे। इंशाल्लाह इंशाल्लाह त वञो ऐं पंहिंजी ज़बरदस्त एंट्री उते ॾियो इंशाल्लाह। मां सुभाणे हिकु ॻाल्हि तव्हांखे ॿुधाए छॾियां जी त उते तव्हांखे एंट्री ॾींदा न जेका होजमाल में, उहो को ॿियो रंग हूंदो, कुझु ॻाईंदा। बिल्कुलु सुभाणे किचन में बि तव्हांखे नात पाणी आहे इंशाल्लाह, कोशिशि कंदासीं। चयो लास्ट ईयर तव्हां यादि कई पर पढ़ी न सघिया हुया तव्हां। जी इंशाल्लाह इंशाल्लाह कोशिश कजो इंशाल्लाह। थैंक यू अली भाउ। हिते असां कंदासीं किचन खे वाइंड अप, तव्हां सां सुभाणे मुलाक़ात कंदासीं जी। त हाणे जेको आहे असां रक्षंदा जी तरफ़ हलंदासीं। अच्छा ये फूड के हवाले से हमें बताएं कि फूड सिक्योरिटी चैलेंजेस क्या है? फूड सिक्योरिटी चैलेंजेस इस तरह से है ना कि ये पाकिस्तान में और तमाम इस्लामी ममालिक में और दूसरे ममालिक में पूरी दुनिया ही जिस तरह से इससे मुतासर है। फूड सिक्योरिटी चैलेंजेस जो क्लाइमेट चेंज का सबसे पहला इफेक्ट आया, बारिशों का तवाज़ुन बिगड़ा है। जब बारिशों का तवाज़ुन बिगड़ा है तो ऐसे बहुत सारे इलाके जहाँ पर बारानी पानी से ही फसलें पैदा होती हैं, तो उन फसलों की ना सिर्फ उनके वो लेट हो रही हैं, उस तरह से नहीं हो रही, बहुत तेज़ी से। पाकिस्तान में इस साल बारिशें उस तरह से हुई नहीं हैं जिस तरह से पहले सर्दियों में भी बारिशें होती हैं, गर्मियों में होती हैं। अब होती हैं तो क्लाउड ब्रस्ट होता है, वो भी नुकसान देता है फसलों को, और जब नहीं होती हैं तो वो भी नुकसान देता है। इसलिए फूड सिक्योरिटी हमारे लिए बड़ा चैलेंज है कि हमें हर वक्त ऐसे मेजर्स लेने हैं कि अपने लोगों की ज़रूरत के मुताबिक ज़ख़ीरा हमारे पास खुराक का है जो वो हो, और उसके लिए अगर हमें मसनूई बारिशें कहीं करनी पड़ती हैं तो वो की जाएं, और जो बीज हमें ऐसे सीड्स पे की तरफ जाना है कि जो क्लाइमेट चेंज रेजिलिएंट उनके अंदर क्वालिटी हो, कि जो इसमें शिद्दत आ रही है ना मौसमों में। अभी आपने देखा है कि एकदम से या टेम्परेचर 10 पे था तो या एकदम से 34-35 पे जाने लग गया, तो वो जो दरमियान वाला था तो फिर उससे आपकी जिंदगी की सारी चीजें मुतासिर हो रही हैं। तो फिर आपको वो रेजिलियंस की तरफ जाना है। बिल्कुल सही ॻाल्हि आहे। कराची जो मौसम त ईअं चेंज थियो आहे जो बस मां तव्हांखे ॿुधाए नथी सघां। ऐं हिकु हफ़्ते असांखे सर्दी महसूस थी रही, ॿिए हफ़्ते असांजो जेको टेम्परेचर 29-32 इहो वञी पुॻो आहे। सो अल्लाह रहम करे, अञा प्रॉपर तरीक़े सां गर्मियूं शुरू न आहिनि थियूं, जॾहिं थींदियूं त अलाए छा थींदो। सो हिते वठूं था ब्रेक। तव्हां ॾिसी रहिया आहियो स्पेशल ट्रांसमिशन मेहमान रमज़ान, जल्दी हाज़िर था थियूं।
जी तव्हां चऊं था पंहिंजे प्रोग्राम अफ्तार ट्रांसमिशन महिमान रमज़ान में ऐं हीअ जेको आख़िरी समा हूंदो आहे महफ़िल जो ऐं आख़िरी जेके घड़ियूं हूंदियूं आहिनि तमामु ख़ूबसूरत हिकिड़ो समा हूंदो आहे ऐं असांजो पैटर्न इहो थी वियो आहे त आख़िरी जेके आहिनि ब्रेक जेकी हूंदी आहे जेको टाइम हूंदो आहे नातो ॿुधी वठंदा आहियूं बिल्कुलु बिल्कुलु उन खां पहिरियां मोस्ट इम्पॉर्टेंट शइ असांजी गिफ्टिंग्स आहिनि उन्हनि खे न विसारियूं छो जो असांजा स्पॉन्सर्स बि आहिनि उहे त उन्हनि जी तरफ़ां गिफ्ट्स हूंदा आहिनि त मां चाहियां थी त उन्हनि खे प्रॉपर टाइम ॾिजे सो सभिनि खां पहिरियां जेको आहे ही गिफ्ट जेको आहे हमदर्द जो रूह अफ़ज़ा ही ॾिसो था कि ज़बरदस्त पैकेजिंग आहे हिन जी ऐं हर दस्तरख़्वान जी शान आहे रूह अफ़ज़ा असां त नंढे हूंदे खां पीअंदा बि अचूं था ऐं ॾिसंदा बि अचूं था सो अॼु ताईं हिननि जी क्वालिटी ज़बरदस्त आहे ऐं उन ई तरीक़े सां मेंटेन कंदा आया आहिनि ऐं मतिलबु हिन में तव्हां इहो आहे त उहा ई अलीभा वारी ॻाल्हि त 2 चमचा या 3 चमचा जेके बि तव्हां मिठाण यूज़ करे सघो था त तव्हां हिन में यूज़ कयो ऐं इलाही ज़बरदस्त आहे हमदर्द रूह अफ़ज़ा हे वेंदो असांजी भेण रक्षंदा सां गॾु ये आपके लिए बैठे 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 और निज़वा ही आहे निज़वा इंटरनेशनल जो गिफ्ट ही बि वेंदो असांजी भेण सां गॾु थैंक यू ऐं ही नेल्सन ऐं ही आहे नूर गोल्ड ही बि जेके असांजा 2 हिते वेठा आहिनि डॉक्टर साहब ऐं हिकिड़ो असांजो पंहिंजो भाउ माजिद उन सां गॾु हूंदो ही तव्हां सां गॾु हूंदो ऐं ही नूर जेको आहे गिफ्ट हैम्पर इहो डॉक्टर साहब सां गॾु हूंदो डॉक्टर साहब थैंक यू जी जी बिल्कुलु असांजी जेकी फूड पांडा जी गिफ्ट हैम्पर फूड पांडा न पांडा सॉरी पांडा ज़हन में बार बार अची वियो आहे पांडा जी गिफ्ट हैम्पर आहे पांडा केमिकल्स जा गिफ्ट हैम्पर्स आहिनि ऐं सफ़ाई ऐं हिफ़ाज़त साथ साथ सो ये असांजी भेण वेठल आहे हिन पासे ये आपके त जाएगा ऐं उन सां गॾु असांजी ॿी जेकी भेण वेठल आहे मलाइका ॾियो मां ॾियांसि भला थैंक यू तव्हां उथी न पिया सघो ये आपके साथ जाएगा थैंक यू सही आहे बिल्कुलु त नात शामिल कंदासीं पंहिंजे प्रोग्राम में माजिद अली बंबरो साहब जी बिस्मिल्लाह थोरो माइक पोइते कयो हल्की माइक पोइते रखो ऑन कयो बिस्मिल्लाह के या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह संसार सारे जो यरे संसार सारे जो यरे सरवर मदीने में या सुनो सबन खामो जो दिल पर मदीने में या संसार सारे जो यरे संसार सारे जो यरे सरवर मदीने में या सुहणो सबन खामो जो दिल पर मदीने में या संसार सारे जो रहमत वसे थी जाते दी रात मुझा यारो वेठो वंडे खजानो महबूब मुझो प्यारो रहमत वसे थी जाते वेठो वंडे खजानो महबूब मुझो प्यारो जिथा करम यार थे तो जिथा करम यार थे तो
तर मदीने में सुहणो सब खां मुंहिंजो दिल पर मदीने में संसार सारे जो रे गाड़ी की माही बिलावल हिकनी जरूर दो दिबी हाजरी अहाँ वटे हाजिर हुजूर थी दो चवंदा हितां जमाणो चवंदा हितां जमाणो मैं सर मदीने में सुहणो सभिन खां मुंहिंजो दिल पर मदीने में संसार सारे जो रे संसार सारे जो रे सरवर मदीने में सुहणो सभिन खां मुंहिंजो दिल पर मदीने में सुभान अल्लाह सुभान अल्लाह माशाल्लाह। त रक्षंदा असां सां गॾु आहे तस्नीम ऐं आपका बहुत बहुत शुक्रिया कि आपने अपना कीमती वक्त दिया और क्योंकि ये बिल्कुल लास्ट मोमेंट होता है तो इसमें हम चाहते हैं कि अपना जितना भी टाइम है हम अपने सनाख्वां को दें और इंशाल्लाह ज़िंदगी रही तो दोबारा ज़रूर मुलाकात होगी आपसे। लास्ट में कोई मैसेज देना चाहेंगी? मैं बिल्कुल ये एक तो आप लोगों का बहुत बहुत शुक्रिया, दूसरा ये कि जो दरिया सिंध है वो शुमाली इलाका जात से बहना शुरू होता है और उसका इख्तिताम जो है वो यहाँ आके होता है समंदर में। सिंध की जो धरती है वो तहज़ीब की और तमद्दन की अमीनदार है और आप लोग माशाल्लाह से इस अमानत को बहुत अच्छे से निभा रहे हैं। जज़ाकल्लाह। कोशिश हम यही करते हैं कि जी असांजी सिंध मड़ा इनखे का तकलीफ़ न अचे ऐं कोशिशि असांजी इहा ई आहे त असां पंहिंजी सिंध अमर जे लाइ घणो कुझु कयूं। जेतिरा असांजा वसा आहिनि असां कयूं था पर असांखे अलाह साईं हिमत ॾिए ऐं हिन रमज़ान जे बाबरकत महीने में दुआ बि इहा ई आहे त अलाह साईं मुंहिंजी सिंध अमड़ खे हमेशह शाद ऐं आबाद ऐं ख़ुशहाल रखे ऐं असांजे पाकिस्तान खे बुरी नज़रुनि खां अलाह साईं बचाए। आमीन आमीन। थैंक यू सो मच डॉक्टर साहब, तव्हां बि पंहिंजो क़ीमती वक़्तु ॾींदा आहियो डेली ऐं सुठियूं सुठियूं ॻाल्हियूं असांखे ॿुधाईंदा आहियो। लास्ट में मैसेज ॾींदव? बस मुख़्तसर मैसेज इहो ई आहे अॼु जे ॾींहं जे मुनासिबत सां त जीअं उन दौर में मुसलमाननि बेसरो सामानीअ में अलाह जे भरोसे उहा जंग फ़तह कई हुई त अॼु बि उहा ई अलाह जी मदद असांखे मिली सघे थी अगरि असां सही माना में अलाह जा बंदा थियूं ऐं उहो जेको न ईमान ऐं यकीन पंहिंजे अंदरि पैदा कयूं त कॾहिं बि मायूस न थीजे, अलाह जे मथां भरोसो रखिजे ऐं पंहिंजे तरफ़ां पूरी कोशिशि कजे, पोइ इन जो बिलीव कजे त ज़रूरु मदद ऐं नुसरत मिलंदी। इंशाअल्लाह इंशाअल्लाह ज़बरदस्त। ऐं लास्ट में वेंदे वेंदे ॿीहर मां पंहिंजी ड्रेस जे हवाले सां ॻाल्हि करणु चाहींदसि त अॼु जी जेका ड्रेस मूंखे पातल आहे किंज़ा ख़ान जी पातल आहे। सो किंज़ा ख़ान जी ड्रेस तव्हां ॾिसो था त केॾी ख़ूबसूरत आहे, हिन जो कलर केॾो ख़ूबसूरत आहे ऐं चिकनकारी आहे ऐं हीअ फैब्रिक तव्हां मतिलबु हिन सीज़न में जीअं सर्दी खां जीअं तव्हां फ़ौरन गर्मियुनि जी तरफ़ ईंदा आहियो त उन जे लाइ बेस्ट फैब्रिक आहे। त हिननि जी कलेक्शन अचण वारी आहे ईद जी विदिन 2-3 डेज़। इंशाल्लाह तव्हां उन्हनि जो पेज विज़िट कयो इंस्टाग्राम ते त तव्हांखे ईद कलेक्शन बि मिलंदी, फॉर्मल टू सेमी फॉर्मल कलेक्शन भी तव्हांखे हिननि जी मिलंदी ऐं रीज़नेबल प्राइज़िस में तव्हांखे मिलंदा। सो ही ड्रेस भी ॾिसो ॾाढो ख़ूबसूरत लॻी रहियो आहे त तव्हां आम पार्टीज़ जेके थियनि थियूं, बर्थडेज़ थियनि थियूं या त घरनि जी जेके गेट टुगेदर्स थींदियूं आहिनि, इवन त ईद ते बि तव्हां हिनखे पाए सघो था। त तव्हां ज़रूरु किंज़ा ख़ान जो जेको आहे पेज विज़िट कयो ऐं उन्हनि खां इहे ड्रेसिस बाय करे सघो था। त इंशाअल्लाह तव्हां सां मां सुभाणे मुलाक़ात कंदसि। मुंहिंजी तरफ़ां अल्लाह हाफ़िज़। जी बिल्कुलु आख़िर में मां बि इजाज़त वठंदुमि त आख़िरी इहो ई मैसेज हूंदो आहे त 17 रमज़ान आहे ऐं असां वटि अञा 13 ॾिहाड़ा आहिनि। सो कोशिशि कयो अलाह खे राज़ी करण जी। अॻियो रमज़ान त वाक़ई चवंदा आहियूं त अॻे रमज़ान नसीब थिए पर पल जी बि ख़बर न हूंदी आहे त असांखे जेको साह जी ख़बर बि न हूंदी आहे त असांजे साह खणी रहिया आहियूं त इहो बि हींअर वापसि ईंदो अलाए न। इहो कोशिशि कयूं त अलाह पाक खे राज़ी करे वठूं हिन रमज़ान जे भलारे महीने में। जॾहिं राज़ी थी वियो त पोइ पूरी ज़िंदगी असांखे सुठी गुज़रंदी ऐं पूरी ज़िंदगी असांजी
जेको आहे सो ईअं खणी चवां त कल्ह बि ॻाल्हि कई हुअमि त पोइ असां जेको मौत आहे उहो ईद जे वांगुरु थींदो जेकॾहिं असां रमज़ान खे ईअं गुज़ारियोसीं त सो इनशाला सुभाणे सेम टाइम ते सेम चैनल ते इनशाला सुभाणे गॾु मिलंदासीं तेसि ताईं एहतशाम अफ़ज़ल बि तव्हां खां इजाज़त वठंदो आख़िर में वेंदे वेंदे असांजी भेण आहे उन्हनि जी असां नात पंहिंजे प्रोग्राम में शामिलु कंदासीं अदी मलाइका जी बिस्मिल्लाह सुभान अल्लाह।